नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी NA 218 जे MNA सैयद अली नवाज़ शाह पारां तालके सिंधड़ी, तालके शुजाबाद समेत मीरपुर ख़ास शहर जे 75 करोड़ रुपयनि जी लागत सां बिजली, सोलर लाइटूं, वाटर टैंक, सिरुनि जे रस्ते जी स्कीमुनि जी शुरूआत MNA सैयद अली नवाज़ शाह जे पर्सनल असिस्टेंट हुसैन बख्श खमीसाणी पारां स्कीमुनि जो जाइज़ो वठण जे लाइ ठेकेदारनि ऐं सब इंजीनियरनि सां गॾिजी सिंधड़ी ॻोठ हाजी मोहम्मद दर्स, ॻोठ वाहिद बख्श कीरियो, ॻोठ हाजी हमीर दर्स, ॻोठ हाजी दोस्त मोहम्मद दर्स, ॻोठ गुलाम रसूल जूणे जो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो ऐं ॻोठाणनि सां गॾिजाणियूं करे साइडूं विज़िट कयूं, जिते सोलर लाइटुनि जे कम समेत लाइट, CC रोड, वाटर टैंक समेत कम जी शुरूआत थी चुकी है, जिते हुसैन बख्श खमीसाणी, शेर मोहम्मद दर्स, हाजी हनीफ दर्स, गुलाम रसूल दर्स, अशरफ दर्स ऐं ॿियनि जो चवणु हो त साईं अली नवाज़ शाह पारां अवाम लाइ स्कीमुनि जा अंबार लगाए छॾिया आहिनि। अवाम सां कयल वाइदनि जी तकमील थी रही आहे। सैयद अली नवाज़ शाह जे हमेशह पंहिंजे तक जे माण्हुनि खे नाहे विसारियो। इहो ई सबबु आहे जो एतिरियूं स्कीमूं हाणे सिंधड़ी जे अवाम खे ॾिनियूं आहिनि। इन मौक़े ते सूर्या बादशाह एजुकेशन एंड स्पोर्ट्स फोरम जे चेयरमैन शेर मोहम्मद दर्स मौजूद हो। इन पारां तजवीज़ कयल माण्हुनि खे कम ॾिना विया। जेको आहे मीरपुर ख़ास जे हर दिल अज़ीज़ जेको आहे MNA असांजे साईं जेको आहे सैयद अली नवाज़ शाह जे तरफ़ां पंहिंजे सॼे हल्के जे लाइ जेको आहे हिन वक़्तु 75 करोड़ रुपया जेके आहिनि जूं स्कीमूं जेके आहिनि उहे मंज़ूर करायूं आहिनि, जेके अल्हम्दुलिल्लाह मंज़ूर थी अची वियूं आहिनि। ऐं असां जेको तालको जेको सिंधड़ीअ में हिन वक़्तु मौजूदु आहियूं, जेको आहे तालके सिंधड़ीअ जे अंदरि जेको आहे सोलर लाइट जूं स्कीमूं आहिनि, CC रोड जूं स्कीमूं आहिनि, पंहिंजो ब्रिक्स पेमेंट्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके बि रिक्वायरमेंट हुई उहे उन सिलसिले जो जेको कमु शुरू कराइण जे लाइ जेको आहे पंहिंजे समूरनि ॻोठाणनि सां, मौज़ूज़ीन सां, इलाइक़नि जन सां जेको आहे गॾिजाणियूं इंजीनियरनि सां, ठेकेदारनि सां गॾिजी जेको आहे करे रहिया आहियूं त जीअं उहो कमु जेको आहे शुरू कराए सघूं। जेको आहे त आउं ईअं थो सम्झां त सॼे जेको हल्के में वधि खां वधि तरक़ियाती स्कीमूं जेके आहिनि उहे साईं अली नवाज़ शाह मंज़ूर करायूं आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे तक़रीबन जेके बि ॻोठ हूंदा उन्हनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहा कोशिशि हूंदी त वधि खां वधि जेको आहे उन्हनि खे जेको आहे फैसिलिटेट करे सघिजे जेको साईं जी तरफ़ां। हाणे साईं खां वठी ॿुधाईंदा। साईं तमामु घणो असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे MNA सैयद अली नवाज़ शाह साहब जा। उन्हनि जेको हिकिड़ो स्कीम जो ॼार विछायो आहे उन सिलसिले में तालके सिंधड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जे कमनि जो जेको आहे स्टार्टिंग थी वई, पहिरियां बि थींदा रहिया, हाणे वरी शुरूआत थी आहे। ऐं इन सिलसिले में असांजे ॻोठ फ़क़ीर हाजी मोहम्मद दर्स में बि साईं जो जेको आहे अली नवाज़ शाह जो असिस्टेंट सेक्रेटरी साईं हुसैन बख्श खमीसाणी साहिबु आया आहिनि, उहे हिते असां वटि स्कीम ॾियण आहे। महिरबानी आहे साईं जी। हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त असां वटि जेके घणे वक़्त खां वठी तरक़ियाती कम न पिया थिया उन्हनि जी हिकिड़ी शुरूआत थी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असां पूरी उमेद आहियूं त तालके सिंधड़ी मंझि इहो जेको ॼार जेको तरक़ियाती कमनि जो शुरू थियो आहे इहो घणी हद ताईं अॻिते फैलिजो। महिरबानी। हमेशह सभिनी खे यूनियन वाइज़ घुराए हर माण्हू खां पुछियो वियो तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे, उन मुताबिक़ जेके बि असां ज़रूरतूं पंहिंजूं लिखायूं उहे तक़रीबन उहे ज़रूरतूं साईं पंहिंजा माण्हू मोकिले पूरियूं। साईं जी वरी साईं ॿुधाइजो जी तव्हां ॻोठाणनि वटि पहुता, तव्हां ॻोठाणनि लाइ कहिड़ो त असां साईं अली शाह जा मशहूरु आहियूं, जिन जेके वाइदा कया तमामु तर उहे पूरा कया आहिनि। ऐं सियासत जे तारीख़ में इहो पहिरियों दफ़ो साईं अली नवाज़ शाह जा माण्हू ॻोठ ॻोठ वञी हर वक़्तु हर माण्हू सां मिली स्कीमूं ॾेई रहिया आहिनि। इन खां अॻु में अॼु ताईं कंहिं बि सियासतदान जो को माण्हू या पाण को बि कंहिं जॻह ते वञी का बि स्कीम जो ऐलान कोन कयो। असां वटि बाक़ाइदा ऐलान कोन थिया आहिनि, स्कीमूं ठहियूं आहिनि ऐं असां ॾिठियूं बि आहिनि।